घबरायो छो था? बिन हाजिरन में जज जमानत छड़े दींदस। जब वकील भलो कंदो तो चैन हाजिरन में केस खत्म। असा वारो वकील के खां भी घट ना है साहब। वो परेशान छो थियो वनी व्याणो टेक दई निंड कर। केस मुझे हथ में आहे। एडी एफआईआर दाखिल कंदस जो मुझा थोड़ा याद कंदे। उन जो इनाम भी तो के एड़ो दींदासीं जे तू हमेशा याद रखंदे। ज़ाहिर आ मिठल खान सां गद्दारी तो कयां। उन जो नाम तो मिलण घुर्जे न। इनाम को न घबराए दाऊद साहब। दिल में न कजो। तव्हां थण जे कयो मिठल खान अचण वारो हूंदो। जे हुन तव्हां खे मुंहिंजे ऑफिस में ॾिठो अजाए हुनजे दिल में शक पैदा थींदो। पोइ मोकिलियाणी कोन्हे तुंहिंजा इहे थोरा लाहींदासीं। वालेकुम सलाम। खानू तू छो न तो जी सघां था? ये जबार वारनि खे ख़बर पइजी वई त क़यामत मची वेंदी। मूंखे ख़बर आहे जबार वारनि जी जेकी कंबू खान आहिनि। उन्हनि आचर खे अकेलो ॾिसी हुन मथां वार कयो आहे। ॿुधाइनि त खानू आयो आहे अकेलो वेठो आहे होटल ते। चवनि त घर खां ॿाहिरि निकिरनि। ॿेली हे ॾिस मां ग़रीब आहियां। जेकॾहिं न रेस खे ख़बर पइजी वई त तव्हां होटल ते अची चांहि था पियो त ॿेली मुंहिंजो होटल बंदि थी वेंदो। साह न वञई साहब वञा थो मां। चुमा जी छा आहे? अरे यो कुरड़ियां खे नफ़त को वञ आचर खे चओ त खानू सड़ई थो। खानण खान आचर खे बंदूक लॻल थई मुश्किल निकिरे नमूने सां। हाणे कर आचर खे मुंहिंजे नाले चयो तोप बि लॻल हूंदसि न त भले ईंदो। कोशिश करियां थो जे मां उन्हनि जे दर ॾांहुं वियुसि त। छो भला आचर वारनि जी घिटीअ में कर्फ्यू लॻल आहे छा? डटा आहे न ॾियनि ॾारो। वञा थो भला ॿुधाइसीं खानण खान तूं काथे हूंदे नमूने सां? मां ॻोठ खां ॿाहिरि टाली वारे नंबर में वियां थो। जल्दी वञ। अरे ओ चरा आयो न तू हिते वेठो अच मां ॾिसी थो अचां। हल बाबा बंदूक लगी आ का तोप नाहे लगी जो उथण ते भी पाबंदी आ। चयम न तू हिते वेठो अच मां ॾिसी थो अचां। जे विछू डंक हणंदो न त बाबा चवंदो त नांग जी किरी कयो। अदा बाबा सही त चए थो। कॾहिं कॾहिं मामूली ज़ख़्म बि नासूर थी वेंदो आहे। चङो भला अदा हाणे तूं हल अंदर त मां हितां सफ़ाई करे वठां। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। हा बा जुमा कर ख़बर कीअं अचण दियो? चाचा खानू आहे न ॿाहिरि आयो आहे सो अधे आचर खे पियो सड़े। आचर खे काथे आहे खानू? मां थो मिली अचांसि। खानू वेठो होॾे ॿाहिरि हो टाली वारे नंबर ते। चङो मां आचर खे ॿुधायां थो। जल्दी मोकिलिजांइसि मता वरी खानू ॾे आचर न वञे या खानू वरी मूंखे साटो ॾे। हा ॿुधायांसि थो साह न वञई। हा यार छा कयूं आहियूं ग़रीब जा ॿार थी चाचा।
जुमो हो पुत्र चवे पे तो खानू सदेस तो खानू किथे आ बाबा? बाबा 40 वारे नंबर में। भाजाई बंदूक ऐं थेलो त खणी आ। पुत्र मूंखे तो खौफ तो थे किथे। बाबा जब्बार वारा एतिरा कांपू खान न आहिनि जो मुंहिंजो दग झलियूं बीठा हूंदा। पुत्र पोइ बि एहतियात लाज़मी आ। तू वे त खान मोटो मां पाण तो थी अचे। वाह रे बाबा वाह। खानू छा समझंदो? ताजर खौफ खां घर में वेही रहियो। बाबा ॾियांसि बंदूक। भाई उर्द कर। बाबा के छॾ। बाबा चवंदो त सॼो ॾींहुं घर में वनवाह में वेठो हुजे। मां वनवाह में कोन वेहंदुसि। बाबा मीर बञाले छो न आयो आहे? मां तोखे पुलिस जे चक्कर जी ख़बर कोन्हे। सच तो चई बाबा, पुलिस जे चक्करनि खां त अलाह पनाह ॾे। शाबस आहे हिननि भाउरनि खे, कीअं पुलिस खे मुंहुं ॾियो वेठा आहिनि। अधो अची वियो। पहिरीं तूं मूंखे इहो ॿुधाए त इहा जुरत कंहिं कई आहे? अदा इहो जब्बार अदा बस इहो मामूली ज़ख़म आहे। ॻाल्हि मामूली ज़ख़्म जी न आहे, ॻाल्हि आहे हुननि जी जुरत जी। हाणे हुननि जी दिलि एतिरी वधी वई आहे जो मीर जे भाइरनि जे मथां काह था कनि। जे तव्हां कुझु कंदव त लाज़मी आहे हू पाण छॾाइण लाइ हथ पेर त हणंदा न। उहे माण्हू जेके कंध खणी असांखे ॾिसण जी जुरत न कंदा हुआ, अॼु सिधियूं बंदूकूं बि असांखे हणनि। इन खां वधीक ॿियो बुरो वक़्तु असां ते कॾहिं ईंदो? अदा चई त हुनजो बदिलो। बस आचर बस। हाणे जेकी कुझु करणो पवंदो मूंखे ई करणो पवंदो। तव्हां वेही तमाशो ॾिसो। मीर अञा मोह न आहे, गिदड़ खाईंदा शींहं जो शिकार। आशकब जे ॾाढी देर कई। केड़ा हाल दई? तुंहिंजी हिकु शइ मिली आहे, ख़र्ची कराए त ॾियां। केड़ी शे? छलो हेरे कर। पिना 10 रुपया ॾे। आ वठ। वॾो को अॻिते जी उम्मीद न थई छा? यार माण्हू को वॾो भलो आहे। खबर आचर एड़ी बंदूक लगी अथई छा? मूं खबर ॿुधी रुगो रहंड आई अथसि। न ईअं ई छुरो चमचीरे निकिरी वियो। भला ॿुध न जब्बार वारनि बेड़ी हिमत कीअं आई? इहा हिमत उन्हनि जी न, रेस मिठल जी आ। चङो वॾे खे पहुचण ॾे, मैंने जब्बार वारनि सां बपाणी कबा। न यार मां त उन्हनि खे माफ़ करे छॾियो। भले आशिक पुट, भल असां मथां माण्हू अथनि खिलंदा ऐं तो उन्हनि खे माफ़ करे छॾियो। पर हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ आशिक, असां उन्हनि खे माफ़ कोन कंदासीं, रुगो मीर खे पहुचण ॾे। पैसा किथां आंदा अथई? मुंहिंजा चोराया अथई छा?
पेटीअ खे त एॾो तालो लॻल आहे, चोराईंदुमि वरी कीअं? पोइ किथां आंदा अथई? लदा अथमि लदा। माण्हू पंहिंजो तप बि नथा केराइनि, तोखे वरी पैसा किथां हथ आया? कसम सां मां लदा अथमि, तुंहिंजा कोन चोराया आहिनि। मानी किथे पई आहे? मानी पई थी अंदरि, वञी खा। बिस्मिल्लाह बिस्मिल्लाह। जी वे आउं बि ॾाढी परेशान हुअसि, भई सॼो ॾींहुं गुज़री वियो आहे, अती ख़ैरा ख़ैर सां कान आई आहे। ॾे ख़बर, ख़ैर त अथई? हाँ, तूं त ख़ुशि थी हूंदी त मरी वई, मुंहिंजो मां जिंद छुटी। पर ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, ख़ैरां मरण वारी कोन्हे का। जेसीं ताईं तुंहिंजो सिर खणंदसि पोइ मरंदसि, ईअं मरण वारी न आहियां। कर ख़बर माई कहिड़े कम सां आई आहे या बसि लुड़ करे पंहिंजो अंदरि ठारण आई आहे? अड़ी मां तो वांगुरु न आहियां जो हरू भरू वता ॻाड़ी हणंदी। अञा घणो कोन ॻाल्हाईंदी आहे। शुक्र आहे जे इहो घटि ॻाल्हाइण आहे ऐं तूं घणो ॻाल्हाईंदी पोइ त कहिड़ो हशर कंदी। ऐं ठहियो हाणे ठहियो, एतिरी दानाए बि न थी। माई हाणे ख़ुदा खे मञ, कम हुजे त ॿुधाए, हरू भरू ॻाड़ी हणी असांखे मथे में सूर न विझ। अड़ी ख़ैरां जे सिर ॾे ख़ैर हुजे, ख़ैरां मरी वेंदी, पर तो जहिड़ी चंडीअ ॾे कंहिं कम जे लाइ न ईंदी। त पोइ आई छा लाइ? अड़ी आई हसे ने मुड़स कूंद जो हाल अहवाल पुछण, त वञी ॾिसी अचांसि घर हूंदो। पर हिन खे त घिटनि में रोले गहले गहले अध मोह कयूं त बि घर कोन थो वेहे पियो। पर जे नाहे घर में त वञी धूड़ पाए, मां वञा थी पई। धूड़ वञी तूं पा, जेॾी केॾी महिल अचे थी कुझु न कुझु ॿुधाए थी वञी, धूड़ पा धूड़ पा धूड़ पा। सॼो ॾींहुं धूड़ पाईं त थी, मुसीबत मां फाथायूं अची। वैसे जांच त कयो, किथे आचर वारनि दरख़्वास्त नाहे कई? कोन कई अथनि। बतारा, इहा ॻाल्हि मूंखे सम्झ में नथी अचे त अञा ताईं दरख़्वास्त कयूं छो न? छुरीअ जेतिरो ज़ख़्म मसायो अथनि, दरख़्वास्त वरी कहिड़ी कंदा? वैसे असां वसूं कोन घटायो, पर भॼी जान छॾाए वियो। हूअं त पाण खे ॾाढो मुड़ुसु माण्हू था सम्झनि, पर बंदूक अॻियां त बीठा बि कोन, ईअं न जबार? कमदार, उहे जवान ई ॿिया जेके बंदूक न ॻाया बीहनि। वैसे केतिरो भॼंदो? हिकु ॾींहुं त वारे में ईंदो। जबार, आचर सां अहिड़ो असर कयो जो घर खां ॿाहिरि निकिरणु हराम थी वञेसि। वैसे ईअं ई ॾिसंदव, हाणे आचर घिटी में तव्हांखे नज़र अची वञे न, तव्हां पाकी खणी असांजो मथो कूरजो। जबार, जे ईअं तव्हां कयो न त पोइ रहिस मिठल खान जो तोसां वाइदो आहे त तोखे सोनो हार पाराईंदुसि। वैसे हार ठाराइण जो ऑर्डर ॾेई छॾियो। हाणे ईअं सम्झो त आचर पंहिंजे पाछोले खां बि डिॼंदो। जबार, बाक़ी जई कही न, सोनू हार न सही, पर चांदीअ जो हार से तो क्या पाराया। बोतार जो खैर छो बोतार, कावड़ा छा? मीर खान, तव्हां मूंसां कहिड़ी चङाई कई आहे जो मां तव्हां ते नाराज़ न थिया? पर पुठ वतो त खॾूं खोटींदा ऐं अञा मूं मां इज़त जी उमेद था रखो। रईसा, मीर तव्हांजी इज़त जो मोहताज न आहे। इज़त ऐं ज़िल्लत ॾियण वारी मुंहिंजे रब जी ज़ात आहे। बाक़ी तुंहिंजी इज़त जी मूंखे का बि परवाह न आहे। पोइ छो आयो आहीं मुंहिंजो ताक़त? तोखे दांह ॾियण, तुंहिंजे साम्हूं झोली फैलाइण, आरज़ियूं न्याज़ियूं करण न आयो आहियां मां। तोखे मां सिर्फ़ इहो ॿुधाइण आयो आहियां, जबार वारनि खे पंहिंजे बग़ल में बि लिकाए विहारींदे न, तॾहिं बि जबार वारा मुंहिंजी गोली खां बची कोन सघंदई। जबान तुम्हारे गला है, एतिरो तूं मत पर नहीं।
जो असांजे तॾे ते अची असांखे बेइज़्ज़तो करी पाण खे संभाल मीर सोलो नाहे सोलो मीर खे मारण सोलो नाहे जब्बार मीर खे मारण जे लाइ बहाव घुर्जन तो वटि नाहिनि तो वटि मीर खान तूं ज़िंदा अनी जे करे आई जो इहा मुंहिंजी शराफ़त आहे मुंहिंजी औताक ते बीठो तो गुस्ताखियूं करी अञा बि ज़िंदा आई सिर्फ़ इन जे करे जो मिठल ख़ान पंहिंजे तॾे खे लॼाइण नथो चाहे रेस मिठल ख़ान हिननि गिदड़नि जे सहारे शींहं जो शिकार कंदे मीर खे मारण एतिरो सोलो कम नाहे बाक़ी मिठल ख़ान मीर खे मारण तुंहिंजो ख्वाब ही रहिजी वेंदो इन खां अॻ में जो मां पंहिंजे तॾे जा उसूल विसारे तोखे हितां तॾे कढां मुंहिंजे अखियुनि जे आॾो टरी वञ निकिरी वञ निकिरी हितां इहा तुंहिंजी भुल आहे रेस मिठल ख़ान मां वञा उहो पुटी नाहे ॼणियो जेको मीर खे तड़े कढे जबार कन खोले ॿुधी छॾ मूं पे दर गुज़र कयो अॼु खां पोइ जेकॾहिं मुंहिंजे भाउ ॾे कंहिं बि आंगुरी सिधी कयूं आहे न हुन सां मां उहो शइ कंदुसि जेको हिन कमदार सां मां करे चुको आहियां मुतारा मीर मुंहिंजे बेइज्जतीअ जो ज़िक्र जेको करे वियो आहे मुंहिंजी बेइज्जती न आहे असां सभिनि जी बेइज्जती आहे मुंहिंजी बेइज्जती भले करे 1000 दफ़ा करे वैसे जे अॼु न रोकियो आहे त मीर जो लाश ई रवानो कयूं आहे जबार मिठल ख़ान पंहिंजे तॾे खे न लॼाईंदो मीर कहिड़े बि मक़सद जे लाइ छो न आयो हुजे पर जे असां हिते हिनखे मारियो आहे न त दुनिया इहो ई चए हा त मिठल ख़ान एतिरो कमज़ोर थी वियो आहे जो मीर खे धोखे सां पंहिंजी औताक ते घुराए माराए छॾियईं न मिठल ख़ान इहो टिको पंहिंजे मथे ते कॾहिं बि नथो हणणु चाहे मुतारा बाबा मीर हाणे मस्त हाथी बणिजी वियो अथई हुनखे हाणे आज़ाद छॾणु ख़तरे खां खाली न आहे घोटे रखोसि जिते बि हथ अचेव घोटे रखोसि जबार सॼो ज़ोर लाइ सभु कम पासे ते रखी पहिरें ई इने मस्त हाथीअ खे लटायो हुकुम अखियुनि ते रहियसि जल्द ॿुधंदे जल्द मुतारा मुंहिंजे अंदर जी बाब तॾहिं ठरंदी हुई जॾहिं मीर जे रत मां बुख भरे पाणीअ जा पिया तॾहिं वञी मुंहिंजे मन खे सुकून मिलंदो जबार जल्द खां जल्द कमदार जी उञो झाइण जी कोशिश कर खुदार साईं हाणे त कम शुरू थी वियो जबार वार नाचर खे गोली हई मास्तर मरी वियो हाणे त बंदूक जा मुंह मीर ॾे सिधा अथव अञा ॿियो कहिड़ो कमु शुरू थिए कमदार मुंहिंजी दिलि उन ॾींहुं थधी थींदी जॾहिं मीर ख़ान जा ॿई हथ मुंहिंजे सिकील ते भाउ मिठल जी गिचीअ में हूंदा उहो ॾींहुं परे न आहे भोतार जल्दी ॿुधंदो त मीर जी गोली मिठल जो सीनो परूण करे निकिरी वई कमदार मूंखे उन ॾींहं जो शिदत सां इंतज़ार आहे कॾहिं थियूं मीर वारनि जूं बंदूकूं अदा जे जिस्म खे परूण कनि
बोतार बाबा जेके बासूं बासियूं हुयो न उहे वठी रखे छॾियो उहो ॾींहुं बि परे न आहे बासूं त वठी रख पियो पर पहिरियां अदा लाइ कफन जो बंदोबस्त करिया न कफन बि ॾींदोसि बाबा उहो ॾींहुं बि परे न आहे जेकी कुझु मूंसां कयो अथई दिलि थी चए त लाश खे तीली हणी साड़े छॾियासि पर छा कयां ज़माने सां मोह बि त ॾियणो आहे न सचा आहियो बाबल साईं सचा आहियो भाउ मरंदो आख़िर ॾुख त थींदो न कहिड़ियूं तो ॻाल्हियूं करे कमदार हू मुंहिंजे जिगर जो टुकुर आहे ऐं मुंहिंजे जिस्म जो हिकु हिसो जिस्म जो उहो गंदो ऐं सड़ियल हिसो जंहिंखे माण्हू कटे फिटी करे चईंदा आहिनि पर मां उन गंदे ऐं सड़ियल हिसे खे नासूर जियां पाण सां गॾु खणी फिरां पियो